अस्सलाम वालेकुम। अच्छा, क्वेश्चन नंबर 1 असांजो सॉल्व थी वियो, जंहिंमें 4 चेयर्स हुया ऐं 60,000 जेको आहे उनजी सॉरी 6,000 उनजी क़ीमत हुई, त 8 चेयर्स जी क़ीमत केतिरी थींदी। हाणे क्वेश्चन नंबर 2 सॉल्व कयूं था। तव्हांखे मां चयुमि त जॾहिं बि रेशो ऐं प्रोपोर्शन जो क्वेश्चन हुजे, सोची पिया ते बंदा अॻियां, सोचण जी ज़रूरत न आहे, सिंपली पहिरियों स्टेप नंबर ॾियो, 1 2 3 4। पोइ जॾहिं तव्हां अहिड़ी लेवल ते अची वेंदो न, मां तव्हांखे पाण इजाज़त ॾींदुमि त हाणे नंबर ॾियण जी ज़रूरत न आहे, हाणे तव्हां डायरेक्ट करे सघो था पिया। हाणे असां ॾिसंदासीं त कहिड़ियुनि ॿिनि शयुनि जी भेट थियल आहे। असां स्टेटमेंट खे पढ़ंदासीं, चए थो असलम बॉट 5 कॉपीज़। हाणे तव्हांखां मां जेकॾहिं हे नंबर पुछां त इहे 5 छा आहे, फुटबॉल आहिनि, गॾ आहिनि, घोड़ा आहिनि, हाथी आहिनि, छा आहिनि, तव्हां चवंदो इहे 5 छा आहिनि, कॉपीज़ आहिनि। ठीकु आहे, ऐं हे छा आहिनि 120, इहे रुपीज़ आहिनि। ठीकु आहे, सो अंडरस्टूड आहे त ॿिनि शयुनि जी भेट थियल आहे। कंहिंजी भेट थियल आहे, हिकु कॉपीज़ जी ऐं ॿियो छाजी भेट थियल आहे, रुपीज़ जी। ठीकु आहे, वरी ॿिए में वरी कॉपीज़ वरी रुपीज़। तव्हांखे मां सम्झायोमि त पहिरें ऐं टें ते साॻी शइ हूंदी आहे, ॿिएं ऐं चौथे ते साॻी शइ या साॻी जेको आहे सो जिन्स या साॻिए क़िस्म जी जेको आहे सो जेका शइ हूंदी आहे उहा मौजूदु हूंदी आहे। हाणे पाण छा कंदासीं, हाणे इन्हनि खे पढ़ंदा वेंदासीं ऐं स्टेटमेंट में फिल कंदा वेंदासीं। ठीकु आहे, हिनखे मां थोरो हेठि करे रखां थो। ॾिसो, कॉपीज़ पहिरियों घणी ॿुधाए थो, 5 आहिनि, त असां हिते 5 हिते लिखंदासीं। हिते निस्बत जी निशानी अची वई। रुपीज़ घणा आहिनि, 120। 5 जेके कॉपीज़ आहिनि उन्हनि जी क़ीमत 120 रुपया। वरी हिननि जे विच में ईअं सम्झो हिते भित हूंदी आहे, या ईअं खणी चओ तनासुब जी निशानी हूंदी आहे। तनासुब हिननि 4 नुक़्तनि खे चइबो आहे, इंग्लिश में हिनखे चइबो आहे प्रोपोर्शन। यानी जेतिरी हिते असांखे निस्बत ॾिनल हूंदी, उन सां अकॉर्डिंगली हे वधंदा या घटिबा। फ़िलहालु हे तव्हांखे एक्सप्लेन कयां थो, ॿियो तव्हांखे मां बग़ैर एक्सप्लेन कये सिर्फ़ु सॉल्व करे ॾेखारींदुमि। त पहिरियों स्टेप जीअं स्टेप ॿुधायां थो फॉलो कंदा वञो। मुंहिंजे ख़्याल में कंहिं केजी जे ॿार खे बि चवंदो त भाउ 4 नंबर लिखी वञ, लिखी वेंदो। उनखां पोइ ॾिसो त कहिड़ियुनि ॿिनि शयुनि जी भेट थियल आहे। असां हिकिड़ी रफ लुक ॾिसूं, कॉपीज़ ऐं रुपीज़ जी भेट थियल आहे। हिते ॾिसो केजीज़ ऐं छाजी रुपीज़ जी भेट थियल आहे। हिते टॉफ़ीज़ ऐं रुपीज़ जी भेट थियल आहे। हिते मीटर 5 मीटर ऐं रुपीज़ जी भेट थियल आहे। ठीकु आहे, सो जिन शयुनि ॿिनि जी भेट थियल हूंदी उहा असां लिखी वेंदासीं। 5 कॉपीज़ 120 रुपए में। हाणे नेक्स्ट स्टेटमेंट में चए थो त जेकॾहिं कॉपीज़ हुजनि 9, त उनजी क़ीमत केतिरी थींदी। त असां कॉपीज़ जे हेठो 9 लिखंदासीं, ऐं रक़म या रुपीज़ चए थो केतिरा थींदा असांखे ख़बर न आहे, त असां एक्स रखंदासीं। स्टेप 1 नंबर ॾेई वञो। स्टेप 2 कहिड़ियुनि ॿिनि शयुनि जी भेट थियल आहे उहो लिखी वञो। स्टेप 3 में फिलिंग कंदो। ठीकु आहे, मां स्टेप 3 लिखां थो, छा फिलिंग। फिलिंग में मुराद आहे त स्टेटमेंट पढ़ंदा ऐं जेके नंबर जीअं 5 कॉपीज़ चयल हुयूं त असां हिते 5 लिखियासीं। 120 रुपीज़ चयल हुया त रुपीज़ हेठों लिखियासीं। वरी ॿी स्टेटमेंट में या ॿी लाइन में कॉपीज़ जेके आहिनि उहे 9 हुयूं, त असां 9 हिते रखियासीं, ऐं रुपीज़ न ॾिनल हुया त असां एक्स रखियोसीं। ठीकु आहे, उनखां पोइ स्टेप 4 हूंदो आहे सिंप्लीफिकेशन। स्टेप 4 छा आहे, सिंप्लीफिकेशन, यानी कि इनखे सादी सूरत में आणींदो। पर हे साइड हिनखे चइबो आहे निस्बत, हिन साइड खे छा चइबो आहे, तनासुब। निस्बत वारी साइड खे सिंप्लीफाई कंदो। इन करे जो हिननि ॿिन्हिनि खे हिक ॾेतिरी तव्हां कस लाहींदो या घटि कंदो। हिन ॾे कंदो त हिननि खे त घटि कंदो, एक्स ते खोड़ो कीअं हणंदो। ठीकु आहे, सो हाणे हिननि ॿिन्हिनि ते 5 जो खोड़ो वञे थो। 5 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, ऐं हिननि ते घणा दफ़ा वेंदो, ॾिसो डायरेक्ट न हण अचेव। पहिरियों 12 ते पढ़ो, 1 5 5 2 5 10। ठीकु आहे, असांखे बीहारणो 12, 2 बची पवंदा न, उहे हेॾे 0 ॾे ईंदा, हिते थी वेंदो 20। हाणे वरी 20 ते 5 जो खोड़ो पढ़ंदासीं। ईअं न त हिते 5 जो पढ़ो, हिते वरी 2 जो पढ़ो, खोड़ो साॻियो ई पढ़णो आहे। 1 5 5 2 5 10 3 5 15 4 5 20। हाणे वरी 20 ते खोड़ो पढ़ियोसीं, घणा दफ़ा वियो, 4 दफ़ा वियो। इन जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ी जेका असांखे कुर्सी मिले थी, थोरी मुंहिंजे ख़्याल में ग़लती थी वई आहे। 1 5 5 2 5 10, 2 बची पवंदा, हेॾे ईंदा 20। 20 ते घणा दफ़ा 5 जो खोड़ो, 4 दफ़ा 24। सही आहे, जस्ट मिनट मां थोरो वेरीफाई करे वठां। 5 20 2 मथे विया, सही आहे। ठीकु आहे, अच्छा, उनखां पोइ हीअ साइड साॻी रखंदासीं। सिंप्लीफिकेशन कंहिंजी करणी आहे, निस्बत वारी साइड ॾे। छाजे करे, जो हेॾे एक्स न आहे। एक्स हुजे हा त पोइ असां हेॾो सिंप्लीफाई कयूं, बहरहाल उहो अॻिते हली सिखंदासीं। हाणे जॾहिं सिंप्लीफाई थी वियो, त हाणे ॿाहिरियों सां ज़रब थींदो ऐं अंदरियों सां ज़रब थींदो। यानी कि ॿाहिरियां कहिड़ा कहिड़ा ॾिसो, 4 रक़म आहिनि, 1 2 3 ऐं 4। हिननि में ॿाहिरियूं जेके रक़म आहिनि इन्हनि खे चइबो आहे एक्सट्रीम्स। ठीकु आहे, यानी कि हिकु बि एक्सट्रीम आहे ऐं हे बि छा आहे, एक्सट्रीम आहे। एक्सट्रीम जो उहो ई मतिलबु हूंदो आहे ॿाहिरियों, ऐं मीन जो मतिलबु हूंदो आहे विचो या अंदरियों। हाणे अंदरियां हे ॿई थी विया, 24 ऐं 9। हे जेका तनासुब जी निशानी आहे, इहा बराबरि में बदिलजी वेंदी। हिकु पासे ॾांहुं तव्हां 1 ज़रबिया एक्स लिखंदो, ऐं ॿिए पासे ॾांहुं वरी अंदरियां ॿई पाण में ज़रब थींदो, यानी कि 24 ज़रबिया 9। सो 1 × x, हिक खे x सां ज़रब कंदो। अलजबरा में तव्हां पढ़ी आया आहियो, हिन जे अॻियां कोएफिशिएंट 1 आहे। 1 1 1 साॻियो x ई अची वेंदो। 24 ज़रबिया 9, ॾिसो नाचोक 36, 6 हिते 3 मथे विया, हिकु ॾांहुं 2 18 18 ऐं 3 21, हे थी वेंदो 216। हे तव्हांजो आंसर आहे। चए थो जेकॾहिं 5 कॉपीज़ तव्हां मार्केट में खणी वियो वठणु, 120 रुपया ख़र्च करे आयो, या 120 रुपया दुकानदार वरिता, साॻियूं ई 9 कॉपीज़ वठंदो त तव्हां खां घणा रुपया वठंदो, 216 रुपया वठंदो। सो हाणे तव्हां हिते एक्स ड्राए करे 216 लिखी सघो था पिया, हे तव्हांजो आंसर आहे।